अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वक्त असीं मौजूद आहियूं नवाब सैफुद्दीन लगारी साहब जे हिन बंगले ते स्टेट ऑफिस ते, जिते एडवोकेट अब्दुल ख़ालिक लगारी असां सां गॾु आहे। बरसात बि तव्हांखे ॾेखारींदा हलूं त रिम झिम जेका सा आहे जारी आहे हिन वक़्तु। बिल्कुलु तव्हां ॾिसी रहिया आहियो तमामु बहितरीनु आसमान जो जेको सो तहवर बि ॾिसो पिया। बहरहाल शिदत सां एतिरी बरसाति न आई आहे। एडवोकेट साहब ॾियो ख़बर तव्हां कीअं पिया बरसाति खे इंजॉय कयो सर? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी नेमत आहे, माशाल्लाह सुठी बरसाति पई वसे ऐं अल्लाह जी नेमत आहे। चवंदा आहिनि मींहुं ऐं महिमान भाॻनि वारनि वटि ईंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख लख एहसान आहिनि, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आबादियुनि लाइ फ़ाइदेमंद आहे ऐं पाणी जी जेका ज़रूरत हुई हाणे ज़रूरत पूरी थी वेंदी ऐं अल्लाह कंदो खैरी बरसाति पवंदी, नुक़सानु को बि कोन्ह थींदो। महिरबानी। बरसात खे इंजॉय कीअं पिया कयो तव्हां? गर्मी जी शिदत बि रही आहे कंटिन्यू, 2 ॾींहं हब्स शदीद रही आहे इन खां पोइ हिन जी अल्हम्दुलिल्लाह हाणे गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। गर्मी तमामु सख़्तु हुई ऐं हिते सख़र ऐं जेकबाबाद वारी कंडीशन थी वई। बहरहाल अल्लाह जे हुकम सां हाणे बहितरु आहे, मौसम थधि थी वई आहे ऐं माशाल्लाह सुठो इंजॉय पिया करियूं। बारिश अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख लख एहसान आहिनि। हाँ जी, तो दोस्तों एडवोकेट अब्दुल ख़ालिक लगारी साहब जिन पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो। असां ॿुधायो त तमामु ख़ैर जी बरसाति वठी गर्मी जी शिदत जेका तमामु घणी हुई, हाणे जेको सो काफ़ी हद ताईं बरसाति ऐं मौसम ख़ुशगवार हुअण खां पोइ गर्मी जी जेका ज़ोर जेको टुटी चुको आहे। मौसम ख़ुशगवार आहे, फ़ाइदेमंद बि आहे, ज़मीनदार आवाज़गार तमामु तबिको हिन में ख़ुशि आहे। उन हवाले सां असांजो जेको सो हिन वक़्तु जेका ॾिसो पिया पोज़ीशन जेका असांजे वणकार जे हवाले सां तमामु बहितरीनु जेको सो तहवर्स आहिनि। मुख़्तलिफ़ जॻहनि ते असीं मौजूदु आहियूं। न त गुलनि जी जेका असां पोयां ॾिसो था त गुलनि जी रहनुमाई, गुल बि टहिकी पिया आहिनि, वण बहकी पिया आहिनि। काफ़ी जेको सो लुकेटेड मंज़र आहिनि। आसमान जा बि तव्हां ॾिसंदा त बहितरीनु मंज़र आहिनि इन पासे जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो कैमरा जी अख में। बहितरीनु अंदाज़ में हिन वक़्तु एडवोकेट बि इंजॉय कयो बेस्ट मौसम। तमामु दोस्तनि खे असीं गुज़ारिश कंदासीं कि भेरो ॿिया असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। यूट्यूब चैनल ते वञी आलमचंद लालवानी लिखी सब्सक्राइब कंदा, सर्च करे सब्सक्राइब करे लाइक कंदा, बैल ईंदो बैल क्लिक कंदा, ऑल बैल क्लिक कंदा। जेको बि असांजो वीडियो तव्हांखे अपलोड थींदो तव्हां फौरी तौर ते नोटिफिकेशन जारी थींदो। तमामु दोस्तनि खे वरी ॿेरो गुज़ारिश कंदासीं त असांजे यूट्यूब चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कंदा। महिरबानी। तव्हांजो होस्ट आलमचंद लालवानी इजाज़त वठंदो। थैंक यू।